मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे फरमान अली चन्ना। SUP सरबराह सईद ज़ैन शाह ते कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले दादू पारां सिकंदर सोढर, हाजी खान मारफाणी, मजीद सोढर, ज़ुहैब जतोई, अमजद सोलंकी, अनवर मुनीर सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस हाईवे ते मुज़ाहिरो करे SUP ऑफिस खां घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब महर ताईं पैदल मार्च कयो वियो। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी पुलिस ऐं सिंध सरकार समेत वॾे वज़ीर ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान नेशनल प्रेस क्लब महर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार बौखलाइजी वई आहे। सईद ज़ैन शाह मथां कूड़ा केस दाख़िल करे पंहिंजी नाअहली जो सबूत ॾिनो आहे। हुननि चयो त असीं सईद ज़ैन शाह मथां दाख़िल कयल कूड़नि केसनि जी मज़म्मत कयूं था ऐं ॿुधाइण चाहियूं था त असीं सईद जा सिपाही आहियूं। सईद ज़ैन शाह जी हर हुकुम तहत सिंध धरती जे लाइ जान बि क़ुर्बान करे सघूं था। अव्हां जे कूड़नि केसनि खां डिॼण वारा नाहियूं। हुननि चयो त सिंध जे हक़नि लाइ असांजी जिदोजहद जारी रहंदी। सिंध जूं ज़मीनूं, सिंध जा ॿेट, सिंध जो दरिया ऐं सिंध जे वसीलनि ते कॾहिं बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। असीं सिंध जे माण्हुनि सां थींदड़ हर ज़ुल्म ते ख़ामोश न विहंदासीं। असांजी पुरअमन जिदोजहद जारी रहंदी। हुननि चयो त सईद ज़ैन शाह समेत जिन बि पार्टी वर्कर ऐं अॻवाननि मथां केस दाख़िल कया विया आहिनि उहे जल्द खां जल्द ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।